अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया जो जातल सुञातल अदाकार इस भट्टी। चवण जो मक़सदु इहो त धरती टीवीअ जी हिकिड़ी सोप सीरियल आनियर थी चुकी ॾाढनि जो ॾे, जंहिंजो डायरेक्टर शिराज जिलानी। असीं सभु दोस्त फीमेल आर्टिस्ट मेल आर्टिस्टनि इन ड्रामे में कमु कयो ऐं अहिड़ो बहितरीनु ड्रामो धरतीअ जे लाइ मुंहिंजे त ख़्याल में त ख़ुशनसीबी हूंदी। असांजे लाइ बि बहितरु अहिड़ो सुठो ड्रामो काफ़ी वक़्त खां पोइ आनियर थियो। इन दोस्त इन डायरेक्टर शिराज जिलानी सभिनी आर्टिस्टनि सां इहा कमिटमेंट कई त बाबा जीअं ड्रामे जी रिकॉर्डिंग ख़तमु थींदी तव्हां सां जेका बि ज़बान थियल आहे पैसनि जी मां हर आर्टिस्ट खे मां पंहिंजो ॾींदुसि। ठीकु आहे, असां हिकिड़ो स्पेल कयो। असां ॿियो दफ़ो वियासीं, असां हुनखे चयो बाबा असांखे थोरो पैसा ॾियो। असां अचो, असां 3 क़िस्म करे चुका आहियूं। बाबा तव्हां अचो, तव्हांखे पैसा मिलंदा, तव्हां सीन पोइ कयो, तव्हांखे पैसा मिलंदा। नतीजो इन वक़्तु असां वियासीं रिकॉर्डिंग ते, पाण छा कयो, मोबाइल बंदि करे असां रिकॉर्डिंग पिया कयूं। बाबा हींअर अचे थो, हींअर अचे थो, हींअर 3-3 4-4 ॾींहं असांजे सेट ते कोन आयो। पछाड़ी असां मजबूर थी ॿियनि खां किराया असां उधारा वठी पंहिंजे घर पहुतासीं। हिन महिल ताईं कंहिं बि आर्टिस्ट खे हिकु रुपयो बि न मिलियो आहे। इहे सभु वीचारियूं फीमेल आर्टिस्ट मेल आर्टिस्ट जिन जो काफ़ी गुज़ारो असांजे दोस्तनि या दोस्त आर्टिस्टनि फीमेल जो इन ई असांजी रोज़ी जो हिकिड़ो वसीलो आहे। इहे सभु दाहूं था कनि, हिकिड़ो पैसो कंहिंखे टको न मिलियो आहे। इहा कहिड़ी फज़ीलत आहे, इहा कहिड़ी इंसानियत आहे। अहिड़ी ज़िंदगीअ खां माण्हू ॿुॾी मरे वञे त बहितरु आहे। सभिनी इदारा खे मां इहो गुज़ारिश कंदुसि त अहिड़नि माण्हुनि खे अहिड़ा ड्रामा ॾियो था जेके अज़ाब आहिनि हिकिड़े फ़न ते, हिकिड़नि आर्टिस्टनि ते। पंहिंजनि असांजे बचनि जो पेट कटे, पंहिंजनि बचनि जा पेट था भरनि। मां सम्झंदो त इहा तमामु हिकिड़ी शर्मनाक ॻाल्हि आहे। इहो सुठो ईअं न आहे। शिराज जिलानीअ खे निधियो वञे त बाबा तूं हिकिड़े ग़रीब आर्टिस्टनि जा जेके असीं सरमायो आहियूं उन्हनि जा पैसा खायो, असां पाण नंबर बंदि कयो असांजे नंबरनि जा, या कोर्ट में वेठो आहे। इहा कहिड़ी फज़ीलत आहे। बाबा जेकॾहिं तुंहिंजा महल अर्जनि था, तूं महल वञी अॾा। जेकॾहिं असांजा झूपड़ा ड्रहनि था, भली ड्रहनि, पर मां इहो ज़रूरु चवंदुसि त महिरबानी करे सभिनी दोस्तनि खे, सभिनी फीमेल आर्टिस्टनि खे पैसा पहुचा त बहितरु रहंदो। महिरबानी।